केमिस्ट्री क्लास ॾहों बाब टियों सबक अठों हिस्सो ॿियो हमशिकली सिलसिलो होमोलॉगस सीरीज़ आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि अल्केन्स एंड होमोलॉगस सीरीज़, अल्कीन्स एंड होमोलॉगस सीरीज़, अल्काइन्स एंड होमोलॉगस सीरीज़। Alkanes and homologous series. Alkane has general formula CnH2n plus 2. Alkane जो जनरल फार्मूला आहे CnH2n plus 2. These saturated hydrocarbons are made up of carbon-carbon single bonds. ही अल्केन जा रिचल हाइड्रोकार्बन कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड ते मुश्तमिल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते मीथेन खे ॾिसो त कार्बन जो हिन हाइड्रोजन सां सिंगल बॉन्ड आहे, हिन सां सिंगल बॉन्ड, हिन सां सिंगल बॉन्ड ऐं हिन सां बि सिंगल बॉन्ड आहे, यानी कार्बन जी जेका वैलेंसी आहे 4 उहा फुली तौर ते सेचुरेटेड आहे, रिचल आहे। ईअं जेकॾहिं तव्हां मीथेन जो ॾिसो तॾहिं बि तव्हांखे कार्बन जो पाण में बि सिंगल बॉन्ड नज़र ईंदो ऐं हाइड्रोजन सां बि हिन जो सिंगल बॉन्ड मौजूदु आहे। Ethane, propane and methane are a few examples. अल्केन जा कुझु मिसाल मीथेन, ईथेन ऐं प्रोपेन वग़ैरह आहिनि। In this, each compound differ by methylene from its preceding compound. हिन अल्केन वारी सीरीज़ में हर हिकु मुरकब पंहिंजे ॿिए ईंदड़ मुरकब खां मिथाइलिन ग्रुप जे तौर ते मुख़्तलिफ़ थिए थो। If we add a molecule methylene, we can jump to the next alkane. जेकॾहिं असां हिकिड़े अल्केन मेंबर में मिथाइलिन ग्रुप ऐड कयूं त असां ॿिए ईंदड़ अल्केन मेंबर ते पहुचंदासीं। मिसाल जे तौर ते मीथेन आहे CH4, उन में तव्हां मिथाइलिन ग्रुप ऐड कयो CH2 त तव्हांखे मिलंदो कार्बन 2 ऐं हाइड्रोजन 6। हाणे कार्बन 2 हाइड्रोजन 6 त तव्हांखे मिलियो ईथेन ग्रुप, यानी मीथेन में CH2 ऐड कयोसीं त असां ईथेन ताईं पहुतासीं। वरी ईथेन में जेकॾहिं असां मिथाइलिन ग्रुप ऐड कयूं CH2 असां ईथेन खां वरी प्रोपेन ते जंप कंदासीं C3H8। All alkanes can be represented by CnH2n plus 2. सभिनी अल्केन्स मेंबर्स खे तव्हां हिन जनरल फार्मूला जे ज़रिए ज़ाहिर करे सघो था। The table given below is a small part of the homologous series of alkanes. ये जेका हेठि टेबल ॾिनल आहे इहा तव्हांखे अल्केन्स जे होमोलॉगस सीरीज़ जो नंढड़ो हिसो ॿुधाए थी। हिकिड़ो मेंबर आहे पहिरियों मीथेन जंहिंमें हिकु कार्बन आहे, ॿियो मेंबर आहे ईथेन जंहिंमें 2 कार्बन ऐं प्रोपेन 3 कार्बन, ब्यूटेन 4 कार्बन, पेंटेन 5, ईअं हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन ऐं डीकेन इहे अल्केन फैमिली जा मेंबर आहिनि जेके 10 ताईं असां तव्हांखे ॾसिया आहिनि। ऐं तव्हां हिननि खे ॾिसो त हिननि 10 जा नाला पंहिंजी फैमिलीअ जे ई नाले सां मैचिंग में आहिनि। अल्केन त मीथेन, ईथेन, प्रोपेन, ब्यूटेन, पेंटेन वग़ैरह वग़ैरह। Alkenes and homologous series. अल्कीन असांजी अहिड़ी होमोलॉगस सीरीज़ आहे जंहिंजो फंक्शनल ग्रुप डबल बॉन्ड आहे। जीअं ईथीन में ॾिसो तव्हांखे डबल बॉन्ड मिलंदो, प्रोपीन खे ॾिसो तॾहिं बि तव्हांखे हिकिड़ो डबल बॉन्ड मिलंदो, ईअं ब्यूटीन, पेंटीन, हेक्सीन में पिणु डबल बॉन्ड तव्हांखे मिलंदा। Alkenes are unsaturated hydrocarbons with at least one carbon-carbon double bond. अल्कीन फैमिली जेका आहे उहा अणरिचल हाइड्रोकार्बन्स वारी फैमिली आहे जंहिंजे मेंबर्स में तव्हांखे घटि में घटि हिकु कार्बन-कार्बन डबल बॉन्ड ज़रूरु मिलंदो। They are sometimes referred to as olefins. अल्कीन्स खे आम तौर ते या कॾहिं कॾहिं ओलिफिन्स पिणु चयो वञे थो। CnH2n is their standard formula. हिननि जो जनरल फार्मूला जेको आहे उहो CnH2n आहे। The chemicals propene, propylene, C3H6 and ethene, ethylene, C2H4 are examples. अल्कीन फैमिली जा मेंबर ईथीन, प्रोपीन, ब्यूटीन, पेंटीन, हेक्सीन वग़ैरह वग़ैरह आहिनि। इन्हनि खे वरी असां प्रोपाइलीन या ब्यूटाइलीन या इथाइलीन वग़ैरह जे नालनि सां पिणु सॾूं था। जहिड़े तरीक़े जो अल्कीन इन्हनि जी फैमिली जो नालो आहे, ईअं इन्हनि जे मेंबर्स जा पिणु नाला आहिनि। In this, each compound differ by methylene group from its preceding compound.
हिन सीरीज़ में पिणु हिकिड़ो मेंबर ॿिए मेंबर खां मिथाइलिन ग्रुप जे तौर ते मुख़्तलिफ़ आहे। इथीन में C2H4 आहे त प्रोपीन में C3H6 आहे। हिननि ॿिन्ही जे विच में तव्हांखे मिथाइलिन ग्रुप जो फ़र्क़ु नज़र ईंदो। Alkynes and homologous series. The alkynes comprise a series of carbon and hydrogen based compounds. अल्काइन सीरीज़ में पिणु हाइड्रोकार्बन्स वारा मुरकब शामिल आहिनि that contain at least one triple bond. ऐं अल्काइन उहे मेंबर आहिनि जंहिं जे अंदरि हिकिड़ो ट्रीनो बांड ज़रूरु हूंदो। मिसाल जे तौर ते इथाइन ॾिसो कार्बन कार्बन जे विच में ट्रीनो बांड आहे। प्रोपाइन त हिकिड़ो ट्रीनो बांड कार्बन कार्बन जे विच में ज़रूरु मौजूदु आहे। ईअं ब्यूटाइन जे अंदरि बि तव्हांखे हिक ऐं ॿी कार्बन जे विच में हिकिड़ो ट्रीनो बांड ज़रूरु नज़र ईंदो। This group of compounds is a homologous series with the general molecular formula of CnH2n-2. हिननि मुरकबनि जी होमोलॉगस सीरीज़ जो जनरल मॉलिक्यूलर फार्मूला आहे CnH2n-2। असांजो अॼोको लेक्चर होमोलॉगस सीरीज़ जे तारुफ़ सां हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।